इंतजामिया सिंधु दरिया में वही बोर्ड सबब कच्चो मुकम्मल खाली करण की हिदायत करे छड़ी है। डिप्टी कमिश्नर गज़नफर अली कादरी जो चवण है तो बोर्ड सबब एमरजेंसी डिक्लेयर कई वही है। डीसी पारा एमरजेंसी डिक्लेयर बावजूद बंदन ते वेटलन की वाहुर न कई वही। दोलह दरिया खान बंद वट वेठल गोठाणा बेयारो मददगार बनल आहिनि, जड॒हिं त इंतजामिया वाहुर न कई। कच्चे मां लॾ पलाण कंदड़ केतिराई गोठाणा खुलियल आसमान हेठ वेठल आहिनि। नाज़रीन, अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। ठठे जे ज़िले इंतजामिया सिंधु दरिया में वॾी बोड सबब कच्चो मुकम्मल खाली करण की हिदायत करे छड़ी है। डिप्टी कमिश्नर गज़नफर अली कादरी जो चवण है तो बोर्ड सबब एमरजेंसी डिक्लेयर कई वही है। डीसी पारा एमरजेंसी डिक्लेयर बावजूद बंदन ते वेटलन की वाहुर न कई वही। दोला दरिया खान बंद वट वेठल गोठाणा बेयारो मददगार बनल आहिनि, जड॒हिं त इंतजामिया वाहुर न कई। कच्चे मां लॾ पलाण कंदड़ केतिराई गोठाणा खुलियल आसमान हेठ वेठल आहिनि। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। ठठे जे ज़िले इंतजामिया सिंधु दरिया में वॾी बोड सबब कच्चो मुकम्मल खाली करण की हिदायत करे छड़ी है। डिप्टी कमिश्नर गज़नफर अली कादरी जो चवण है तो बोड सबब एमरजेंसी डिक्लेयर कई वही है। इन ही हवाले से वधिक तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सारंग चांडियो सां। सारंग, अपडेट कजो इन अहम ख़बर के हवाले से। डिप्टी कमिश्नर गज़नफर अली कादरी जो चवण है तो बोर्ड सबब एमरजेंसी डिक्लेयर कई वही है ऐं कच्चो खाली कयो वञे। तफ़सील ॾिजो। जी, सिंधु दरिया में वही बोर्ड सब ठटे ज़िले में कच्चो मुकम्मल खाली करण की हिदायत डीसी ठट्टो पारां एमरजेंसी डिक्लेयर कई है, पर अञा ताईं जेके बंदन से वेठल उन्हनि जी वायर न कई है। ठट्टो दुले दरिया खन पुल वटि वेठल गोठाणा बेयारो मददगार इंतजामिया तरफां सहायता न कई है। कच्चे मां केतिरी लॾ पलाण थी वई है, पर इंतजामिया तरफां अञा का वायर न कई है। जी ठीक है, वॾी महिरबानी सारंग इन